हरिओम। मानव सिंधु चक्र में तवांजो स्वागत है। मैं राजेश वाधवानी। अॼु जे बुलेटिन में असां ॿुधंदासीं वीचार प्री वेडिंग शूट के बारे में पूज्य सिंध हिंदू जनरल पंचायत के वरिष्ठ उपाध्यक्ष MIC मेंबर श्री खेमचंद गुरवानी जी जा। साण साण इन बारे में छा चवण है सिंध हिंदू जनरल पंचायत की पंक्ति सुधार कमेटी के चेयरमैन श्री शिव आहूजा जो। साण साण ॾिसंदासीं ख़बर त कीअं बैंकिंग की 2 ॾींहनि की हड़ताल से शहर में कामकाज रहियो प्रभावित। तमाम व्यापारियों के थी दिक्कत। मुरार के जचा खाने में लगातार 2 ॾींहं नंढड़े ॼायल ॿारनि के वार्ड में लगी बाहि, पर साईं जी मेहर से न थी का जनहानि, पर आहे एक चिंता जो विषय। ऐं ॿी खबरूं, पर पहिरियों असां जंहिं खबर सां जे बुलेटिन की शुरुआत था करूं, वो खबर एक तमाम वडे गंभीर मसले पासे इशारो करे रही है त नंढड़े ॿारनि के छा घर में अकेलो छड़े वञे या उन्हनि जी गतिविधियुनि ते ध्यान दीजिए। ग्वालियर शहर के जरगन थाना इलाके में घोसीपुरा में 9 साल की उम्र जो हिकड़ो ॿार रांद रांद में फांसी के फंदे ते झूलजी वियो ऐं संदसि मौत थी वियो। जेडी महिल इहो हादसो थियो तेडी महिल घर में को भी कोन हुयो, ॿार अकेलो हुयो। रांद रांद में 6 दर्जे में पढ़ंदड़ प्रिंस सिकरवार के फांसी लगी वही और उन्हें जो मौत थी वियो। यह घटना ग्वालियर शहर के जनगंज थाना इलाके में घोसीपुरा में थी। दरअसल जेडी महिल प्रिंस सिकरवार से हादसो थियो तेडी महिल घर में को भी कोन हुयसि। संदसि माउ पीउ ॿाहिरि हुया, भाणस भी कुछ कम से ॿाहिरि वियल हुयो। ऐं जॾहिं भाणस वापस आयो त ॾिठई प्रिंस फांसीअ जे फंदे ते झूले रहियो आहे ऐं उन्हीअ जी साइकिल उते ही पई आहे। माने साइकिल ते चढ़ी करे उन्हीअ रांद रांद में इहो फांसीअ जो कम करे वरितो ऐं संदसि मौत थी वियो। प्रिंस के यकदम फांसी के फंदे तां लाए करे संदसि घर वारा डॉक्टर वटि वठी विया, पर डॉक्टरनि उन्हीअ खे मुअल घोषित करे छॾियो। यह खबर इन ॻाल्हि पासे इशारो थी करे त छा अॼु ॿारनि खे अकेलो छॾण जो वक़्तु आहे? छा ॿारनि जे क्रियाकलापनि ते, उन्हनि जी गतिविधियुनि ते असांखे ध्यानु ॾियणो खपे या न? वास्तव में इहो हिकु वॾो चिंता जो विषय असां सभिनी जे लाइ आहे ऐं इन पासे ध्यानु ज़रूरु ॾिजे। हाँ सर, किस तरह का क्या घटनाक्रम है, कहाँ का क्या है? ये प्रिंस सिकरवार नाम का लड़का है जिसकी उम्र करीब 12-13 वर्ष होगी। तो ये दोपहर में यहाँ खेल रहा होगा, यहाँ बगल से साइकिल रखी हुई थी गली में, तो एक तौलिया लगा के ऊपर कुंदे से, गली के कुंदे में, तो उसमें झूलता हुआ पाया गया। उसके एक दोस्त ने उसको उतारा, तो अभी सूचना मिली है, वैसे ही आए हैं। इसका बाकी क्या घटना घटित हुई है उसके साथ में ये PM कराने के बाद और जांच के पश्चात ही क्लियर किया जा चुका है। प्रारंभिक तौर पर तो यही प्रतीत हो रहा है कि बगल से साइकिल रखी हुई होना बता रहे हैं, तो बच्चा शायद खेल रहा था और झूला झूल रहा था उससे साफी से, तो साफी गले में कहीं अंटा खा गई और इससे हैंगिंग हो गई। ग्वालियर शहर के जयरोग्य चिकित्सालय माने ग्वालियर चंबल अंचल की सभा वडी अस्पताल में ठहंदड़ सुपर स्पेशलिटी अस्पताल में डॉक्टर न मिलण जी। वास्तव में ग्वालियर चंबल अंचल जे लाइ एक वडी सौगात या सुपर स्पेशलिटी अस्पताल आहे। अस्पताल जो कम लगभग तेजी से हले तो, ॾाढो जल्दी अस्पताल पूरी थींदी, पर इन अस्पताल में जेके स्पेशलिस्ट डॉक्टर विशेषज्ञ चिकित्सक इलाज कंदा, फिलहाल अस्पताल के उहे ही कोन था मिलन। पर जी ही न बल्कि सजे संभाग जी सभ खां वडी अस्पताल जयरोग्य चिकित्सालय परिसर में ठहे थी सुपर स्पेशलिटी अस्पताल ऐं सरकार की तरफा यह ग्वालियर चंबल अंचल लाइ वडी सौगात है। पर इन अस्पताल के लाइ वडा विशेषज्ञ डॉक्टर ॻोल्हे कोन था मिलन। अस्पताल के मैनेजमेंट वेझो ही हिंदुस्तान के सभिनी प्रमुख अखबारन में डॉक्टरन के लाइ पंहिंजो विज्ञापन जारी कयो हुयो। कुल 88 डॉक्टरन की नियुक्ति थियणी आहे, पर देश के सभी प्रमुख समाचार पत्रन में इन जो विज्ञापन वजण खां पोइ रुगो 32 डॉक्टरन आवेदन दिनों ऐं इन्हनि मां भी कुछ डॉक्टर इंटरव्यू लाइ ही कोन आया। दरअसल सरकार जी सुपर स्पेशलिटी अस्पताल जे लाइ डॉक्टरन में रुचि ही कोने जो उहे हिते अची नौकरी करन, छो जो उन्हनि खे प्राइवेट प्रैक्टिस में मोटी कमाई थी थिए ऐं काफ़ी हद ताईं कुछ डॉक्टरन में सेवा भावना खां वधीक आर्थिक भाव घर करे वियो आहे। डॉक्टर हाणे शायद इन शर्त ते ईंदा जो उन्हनि खे अस्पताल में नौकरी करण सां गॾोगॾु निजी प्रैक्टिस, प्राइवेट प्रैक्टिस करण जी भी छूट मिले, पर इहो फिलहाल सरकार नथी चाहे। ऐं अगर जेकर इएं न थियो
सुपर स्पेशलिटी अस्पताल में सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर ही न आया त पोइ इन अस्पताल जे ठहण जो उद्देश्य पूरो कोन थींदो। सुपर स्पेशलिटी तो कंस्ट्रक्शन चल रहा है हमारे यहाँ भी, सो उम्मीद है कि इस साल कंप्लीट हो जाएगा और शुरू भी हो जाना है। और जो डॉक्टर की प्रक्रिया जो नियुक्ति की चल रही है उसमें 88 पोस्ट हमने एडवर्टाइज़ किया था, जिसमें से 32 लोग एप्लीकेशन हमारे पास आया था और 32 में से कुछ लोग इंटरव्यू अटेंड किए हैं, कुछ लोग नहीं किए हैं। उसका इंटरव्यू भी हो गया, 25 और 26 मई को था। उसका रिजल्ट डिक्लेयर करना है। उसके बाद भी अगर कोई पोस्ट खाली रह जाता है उसके लिए फिर से री एडवर्टाइज़ करके फिर से इंटरव्यू लिया जाएगा। सर आपको नहीं लगता जो 88 पोस्ट निकाली उसके मतलब कम डॉक्टरों ने अप्लाई किया, तो किस तरह से? नहीं, उसका एक रीज़न ये भी कहा जा सकता है कि हमारे मध्य प्रदेश में सुपर स्पेशलिटी कोर्स बहुत ही कम है, बहुत कम ही मेडिकल कॉलेज में। और जो ब्रांच हमारे यहाँ बन रहा है उसमें कम लोग ही पीजी सुपर स्पेशलिटी कर रखे हैं, तो ज़्यादातर बाहर से ही लोग आएंगे। हालांकि हम लोगों ने नेशनल न्यूज़पेपर में भी एडवर्टाइज़ किया था, तो शायद हो सकता है समय का कम अभाव या सूटेबल टाइम नहीं मिला होगा लोगों को, जिसके कारण यहाँ अटेंड नहीं कर पाए इंटरव्यू या अप्लाई नहीं कर पाए। तो फिर से एडवर्टाइज़ कर रहे हैं नेशनल न्यूज़पेपर में। जैसे कौन सुपर स्पेशलिटी पीडियाट्रिक सर्जरी है, न्यूनेटोलॉजी है, इस टाइप का सब ब्रांच है जो कम यहाँ हमारे यहाँ सुपर स्पेशलिटी कोर्सेज नहीं है, जिसके कारण कैंडिडेट्स कम आ रहे हैं हमारे पास। डॉक्टरों की कमी है, वो भी एक कारण हो सकता है। डॉक्टरों की हमारे एरिया में डॉक्टरों की कमी है इस सब्जेक्ट में। हाणे शहर जे ही मुरार इलाके में ठहियल जच्चा खाने जी ॻाल्हि। इते मुरार अस्पताल जे जच्चा खाने में SNCU वार्ड में जिते नए ॼायल ॿारनि खे रखियो वेंदो आहे, उन्हनि जे वार्ड में पोएं महीने भर में खोड़ दफ़ा बाहि लॻी चुकी आहे। पोएं हफ़्ते त ॿुधर ऐं विस्पति 2 ॾींहं बाहि लॻी। इहा बाहि शॉर्ट सर्किट जे करे लॻी, छो जो हितां जूं बिजलीअ जूं तारूं तमामु पुराणियूं थी चुकियूं आहिनि। ग्वालियर शहर जे मुरार में आहे सिविल अस्पताल ऐं इन सिविल अस्पताल जे जच्चा खाने वार्ड में ॿुधर ऐं विस्पति 2 ॾींहं शॉर्ट सर्किट जे करे बाहि लॻी वई। पहिरीं घटना मंगल ॿुधर जी अधु राति थी। लॻभॻि 2:30 बजे उतां बाहि जूं चिंगारियूं निकितियूं। जेॾी महिल हिते इहा बाहि लॻी ओॾी महिल उते 20 खां बि वधीक ॿार भर्ती हुआ। यकदमि हिकिड़े डॉक्टर शिवशंकर शर्मा ऐं नर्स इन बाहि ते काबू पातो। तमामु महिनत करे उन्हनि बाहि खे विसायो। जेकर उहे महिनत वक़्त ते न करनि हा त हिकु वॾो हादसो थी सघंदो हुयो, वॾी जनहानी बि थी सघंदी हुई। ऐं ॿुधर ॾींहुं इहा बाहि विसामी, तंहिंखां पोइ वरी विस्पति ॾींहुं इन वार्ड में बाहि लॻी। ओॾी महिल बि हिते कुझु ॿारनि खे शिफ्ट कयो वियो हुयो, पर साईं जी कृपा सां इन बाहि खे बि वक़्तु रहंदे विसायो वियो, न त को वॾो हादसो थिए हा। आग लगी अपने उसको कंट्रोल कर लिया गया तुरंत विदिन मिनट्स, और उसके बच्चों को जो भी तुरंत सेव कर लिया गया। ये हमारे स्टाफ की बहुत बड़ी मतलब उपलब्धि है। जहाँ तक आग लगने के कारणों की बात है उसके लिए मैंने एक बायोमेडिकल इंजीनियर और एक डॉक्टर की अध्यक्षता में कमेटी बना दी गई है, जो कि जांच 1-2 दिन में करके वही दे देगी। उसके कारण पता लगा लेंगे अपन। तब तक के लिए हमने आउटडोर यूनिट को एहतियात तौर पर बंद कर दिया, जो इनबाउंड यूनिट चालू रहेगी। ठीक है, पहली बात। दूसरी बात, अपन ने उसमें लाइन की भी दिक्कत है, तो लाइन अपनी उसको चेंज कराने के लिए अपन ने भोपाल से पैसा स्वीकृत करा के उसको टेंडर लगा दिया गया है 18 मई को, और 11 जून को खुलने वाला है। उसके जैसे जो भी लाइन की प्रॉब्लम पूरी सॉल्व आउट हो जाएगी, नई लाइन डल जाएगी, सबको नया हो जाएगा। उसके बाद शुरुआती जांच में कुछ पता चला आपको? जैसे बातचीत हुई, शुरुआती जांच में उसमें ऐसा लगता है उपकरण में ही कुछ प्रॉब्लम थी, जो उपकरण में कुछ वायर जो भी गिरा हो, और वो हमारे जो 18 मई को उसको रिपेयर हुआ था। वो जो गवर्नमेंट संस्था है एम्स हेल्थ केयर, 18 मई को रिपेयर किया गया था, और 10 दिन बाद ही इस तरह की घटना घटी। तो हम इसी बारे में पता कर रहे हैं, इस दिशा में जा रहे हैं कि कहीं ऐसा नहीं कोई उपकरण में ही कोई मतलब क्योंकि नीचे से आ गया। तो लगता है कि अगर नर्स काबू नहीं पाती तो बहुत बड़ा एक हादसा हो सकता था, क्योंकि डेफिनेटली नर्स की मैं तारीफ करूँगा। नर्स ने जो बहुत तुरंत दिमाग लगाते हुए इस पर स्विच ऑफ किया और उसको मतलब तुरंत बच्चों को हटा सकते हटाया। इससे हमारा एक बहुत बड़ी मतलब उपलब्धि है कि अपन ने उसको जन बचा लिया हमने, क्योंकि 27 जी नहीं 27 देखिए वो केवल एक यूनिट एक टेबल की बात थी। नहीं इतना पूरे बड़ा यूनिट है वो, फिर भी लेके अपन कह सकते हैं कि अपन मान सकते हैं कि हाँ ठीक है, जितने बच्चे थे अपन ने बचा लेगा। मेनली जो खतरे में थे वही बच्चे थे उस टेबल पर थे। पोएं हफ़्ते तव्हां ॿुधव पंडित डॉक्टर सुनील शर्मा जी ऐं पंडित हरीश शर्मा जी जा वीचार प्री वेडिंग शूट जे मामले ते। माने विहांउ खां पहिरियों जेका वीडियो शूटिंग थींदी आहे उहा असांजे लाइ उचित आहे या न? अमरावती ऐं उज्जैन जी पंचायतुनि इन ते रोक लॻाई आहे। ग्वालियर में इन बारे में पंचायतूं छा थियूं सोचनि, इन बाबति अॼु असां ॻाल्हि ॿोल कईसीं
पूज्य सिंध हिंदू जनरल पंचायत जे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री खेमचंद गुरवानी जी सां। तव्हां हिकु समाज सेवी आहियो, ग्वालियर शहर जा इकलौता सिंधी समाज सां पार्षद आहियो, भारतीय जनता पार्टी जे टिकट ते तव्हां खटिया ऐं हींअर MIC मेंबर। छा सोचणु आहे उन्हनि जो? उन्हनि चयो त इन्हीअ जे लाइ सुजाॻीअ जी ज़रूरत आहे, छो जो ॿार ज़बरदस्तीअ सां न मञींदा, उन्हनि खे सम्झाइणो पवंदो। गुरवानी जी, अॼुकल्ह हिकु मसइलो थो हले पियो प्री वेडिंग शूट, ऐं नई पीढ़ी जेका आहे उहा हिन जे काफ़ी वधीक समर्थन थी करे, पक्ष में आहे, त हिन में काई बुराई कान्हे, पर कुझु बुज़ुर्गनि खे इहो अमर्यादित थो लॻे। कुझु एक शहरनि में पंचायतुनि इन्हीअ ते रोक लॻाई आहे। तव्हां शहर जा सम्माननीय आहियो, जनप्रतिनिधि बि आहियो, समाज जी शान आहियो, साण साण पूज्य सिंध हिंदू जनरल पंचायत सां बि तव्हांजो लाॻापो आहे, तव्हां हुते पदाधिकारी बि आहियो। छा महसूसु कंदा आहियो इहो सभु ॾिसी करे? काफ़ी तकलीफ़ थींदी आहे। ये प्री वेडिंग जेकी शूटिंग हली रही आहे हाणे, मुंहिंजी ॻाल्हि आहे इलाही जेके सम्मानी परिवार आहिनि, इलाही मजबूरीअ में इनखे ॿारनि जी मतिलबु जिद जे करे या उनजे साम्हूं चई न सघणु, इन करे सहमति ॾींदा हूंदा। कुझु परिवार आहिनि पाण खे मॉडर्न सम्झनि, एडवांस सम्झनि। मुंहिंजी राय में हिकदमि ग़लति आहे इहो। जेके असांजा पहिरियों रिश्ता असांजे वॾनि जा जीअं थियल आहिनि, ॿुधाईंदा आहिनि असां भई हिक ॿिए खे ॾिठो बि कोन हुयोसीं, ईअं ई रिश्ता थी वेंदा, उहे सफल रहिया। हाणे भली पाण में हिक ॿिए खे सुञाणनि, परखी वठनि, घुमी फिरी वठनि, उहे रिश्ता बि फैलता थी वञनि। हे जेकी प्री वेडिंग जी ॻाल्हि हले थी, इन खां पोइ रिस्क इलाही वधी वेंदी आहे। अॼु हिक ॿिए सां साण घुमनि था, उहा ॻाल्हि अलॻि आहे। उन खां अगरि शूटिंग बि करनि था पिया साण, त छोकिरीअ जी बि बदनामी घणी थींदी आहे, साण छोकिरे जी बदनामी थिए थी। अगरि रिश्तो टुटे थो पियो त हिक ॿिए खे ब्लैकमेल करण जो उन्हनि वटि हिकु प्रूफ रहंदो आहे, हिकिड़ी पहचान रहंदी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां इहो न थियणु खपे। जंहिं बि हिन ते वीचार करे ऐं रोक लॻाइण जो प्रयास कयो आहे, मां उनखे साधुवाद ॾींदुमि। हिकु सुठो प्रयास कयो आहे उन्हनि, बिल्कुलु बंदि थियणु खपे मुंहिंजी राय में। अच्छा, अमरावती ऐं अमरावती जे अलावा उज्जैन, इन्हनि शहरनि जे बारे में त खुली ॼाण मिली आहे। उते पंचायतुनि चयो आहे त जेकर कंहिं विहांउ में प्री वेडिंग शूट थींदी त असां उते वञी करे वापसि हली ईंदासीं, असां विहांउ में शामिल न थींदासीं। ग्वालियर में खोड़ संस्थाऊं आहिनि, समाज जी भलाई सोचण वारा बि खोड़ ॼणा आहिनि, पर अञा ताईं कंहिंजो खुली इन ॻाल्हि जे बारे में वीचार न आयो आहे। छा तव्हांखे लॻे थो हिते उन पंचायतूं इहो कोई क़दम खणी थियूं सघनि? हितां जी पंचायत बिल्कुलु खणी सघनि थियूं, पर जेके तव्हां नाला ॿुधाया उज्जैन, अमरावती, इहे नंढा शहर आहिनि। नंढनि शहरनि में पंचायतियूं सफल कमु करे रहियूं आहिनि। वॾनि शहरनि में घणो करे पाण ॾिसंदो आहे, जेके बि असांजो त ॻाल्हि ख़ैर ठीकु ठाक आहे, अञा हिन खां वॾनि शहरनि में न, त पंचायतुनि जो महत्व इलाही घटि रहिजी वियो आहे। हिकु फॉर्मेलिटी हली रही आहे, माण्हू नथा ॿुधनि पिया उन्हनि जी, त पंचायत वारा बि अहिड़ा निर्णय नथा खणनि भई उन्हनि जी हेठी थिए। ऐं हिकु हिकु शहर में 2-3 पंचायतूं हुजण जी वजह सां बि अहिड़ो निर्णय न खणंदा आहिनि भई असांजी ॻाल्हि हेठि थिए। मेन कारण इहो रहियो आहे। तव्हां अमरावती जी ॻाल्हि कई, उज्जैन जी ॻाल्हि कई, नंढा शहर आहिनि, या असांजे डबरा दतिया जा जहिड़ा शहर आहिनि, हितां जी पंचायत जा फ़ैसिला सफल वेंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल सां उतां जी पंचायतूं इहे निर्णय खणंदियूं, तंहिंखां पोइ थी सघंदो आहे ग्वालियर जी पंचायत बि इहो निर्णय खणे ऐं खणणु खपे। पर तेसी ताईं असां छा अहिड़ो कुझु कयूं जंहिंसां नौजवाननि में इन ॻाल्हि जे प्रति हिकु सम्झ अचे, ऐं वॾा बि इन ॻाल्हि खे सम्झनि त ॿारनि खे घर में सम्झायूं भई प्री वेडिंग शूट में काई बुराई आहे? मुंहिंजी ॻाल्हि सां फ़िलहालु उहो न सम्झंदा। ॿार पाण खे मॉडर्न सम्झी हलिया आहिनि, ऐं जेके अगरि हिन जो विरोध था कनि त उनखे गंवार थो सम्झे वञे पियो। भई हीअ गंवार आहे, इलाही बैकडेटेड आहे, मतिलबु पिछड़ियल आहे ॾाढो। त ॿार पंहिंजी उन में हेठाई न थिए, इन करे न बिना इच्छा सां बि उनखे स्वीकार कनि था, ऐं कुझु माण्हू उनखे पाण खे मॉडर्न सम्झनि था पिया। इन जो कारण इहो रहियो आहे। तव्हांखे लॻे थो शहर में इन बारे में काई सुजाॻी ईंदी, कुझु सकारात्मक थी सघंदो आहे? थी सघंदो आहे, बिल्कुलु हुजणु खपे। ऐं जीअं मां ॿुधायांव पहिरियों, जेके नंढा शहर आहिनि उते उनखे जीअं सफलता मिलंदी,
ऐं इन जो दुष्परिणाम जॾहिं आयो हिकु ॿ, तंहिंखां पोइ माण्हू इन ते वीचार कंदा। मां हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां, जीअं अॼु त असां एतिरो अॻिते निकिरी आया, प्री वेडिंग बि करणु लॻा, शूटिंग करणु लॻासीं। जीअं माण्हू ॿुधाईंदा हुआ भई हिक ॿिए खे पाण खे ॾिसंदा बि न हुया। हाणे मुंहिंजे हिकिड़ो सौटनि में रिश्तो थियो, सिंधू मां आयल आहिनि, 5-7 साल थी विया आहिनि हिते आहे। उते छोकिरनि जो रिश्तो इन करे न पियो थियो, माण्हुनि खे रिस्क हुई भई इहे पाकिस्तान हलिया न वञनि। परिवार पूरो हिते वेठो आहे, छोकिरी वारा सिंध में वेठा आहिनि। उते उन्हनि जे माइटनि ॾिठो, हिते उन्हनि जे माइटनि ॾिठो, हिक ॿिए खे मतिलबु न छोकिरीअ छोकिरो ॾिठो, न छोकिरीअ जे माइटनि माउ पीउ ॾिठो, रिश्तो पको करे छॾियऊं। अॼु बि इहे शयूं उते आहिनि, उहे विहांव सफल न। मूंखे ईअं लॻंदो किथे हिननि जो जेको रिश्तो अगरि इंडिया जे छोकिरुनि सां किथे थी पियो शायदि सफल न थींदो। ऐं रिश्ता इन करे न पिया थियनि यार बैक मतिलबु सोच जा आहिनि। पर मूंखे ईअं लॻी रहियो आहे भई शायदि जेके असांजूं जेके पाण खे मॉडर्न सम्झी रखिया आहिनि उन्हनि जा रिश्ता में किथे न किथे खटास ईंदी आहे, अनबन रहंदी आहे। ऐं जेके असांजा भई हाणे उहो त ज़मानो न रहियो भई छोकिरो छोकिरीअ खे न ॾिसे ऐं रिश्तो पको करे सघे। पर जेके पाण असां अॻिते हली सम्झे लिया आहियूं, पहिरीं त शादीअ खां पहिरीं घुमाइण बि ॾाढो अपराध सम्झंदो हुयो, पहिरियों ग़लति सम्झंदा हुआसीं, ॾोह सम्झंदा हुआसीं। ठीकु आहे, हुनखे स्वीकार कयो आहे। बाक़ी हिन ते त रोक लॻणु खपे बिल्कुलु। ऐं तव्हां इहो बि मञो था कि पुराणी परंपराउनि में मर्यादा वधीक हुई? बिल्कुलु मर्यादा हुई, ऐं नंढनि शहरनि में अॼु बि मर्यादा आहे। उते रिश्ता सफल था वञनि पिया। जाते ई पाण खे एडवांस सम्झी रहिया आहिनि, पाण खे मॉडर्न सम्झी रहिया आहिनि। साॻे नमूने असां शहर जी सेंट्रल पंचायत सिंध हिंदू जनरल पंचायत जे पंक्ति सुधार कमेटी जे चेयरमैन ऐं समाज सेवी शिव कुमार आहूजा सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि चयो त सिंध हिंदू जनरल पंचायत इन बारे में जल्द ही हिकु वॾो फ़ैसिलो वठण वारी आहे। जन जागरूकता जे लाइ हिकु कार्य इन बाबति शुरू कयो वेंदो ऐं इन जे लाइ 5 ॼणनि जी कमेटी ठाही वेंदी। उन्हनि बि चयो त प्री वेडिंग शूट सामाजिक मर्यादा जे विपरीत आहे। शिव कुमार जी, तव्हां समाज सेवी आहियो, शहर में काफ़ी कुझु तव्हां ॾिठो आहे, अनुभव तव्हांजो ॾाढो वधीक आहे, ऐं साण साण समाज में काई घटिताई काई चङाई इन ते तव्हां सुठी चर्चाऊं कंदा आहियो। तव्हांजो सुठो सर्किल बि आहे ऐं साण साण सिंध हिंदू जनरल पंचायत जा तव्हां पंक्ति सुधार कमेटी जा चेयरमैन आहियो। अॼुकल्ह हिकिड़ो विषय चर्चा में हली रहियो आहे सोशल मीडिया जे ज़रिए, प्री वेडिंग शूट चङाई या सुठाई, तव्हां छा था मञो? मुंहिंजे हिसाब सां त ॾाढो इहो ग़लति निर्णय आहे। अॼु ॿार वञनि था प्री शूटिंग ते, फोटोग्राफर उहे फ़ोटू कढे थो, इलाही बि ख़बर ईअं थी पए कि अञा उन्हनि जे घर पहुतो न आहे। फोटोग्राफर पंहिंजे तरफ़ां ॿाहिरि ॿारनि खे मोकिले, फेसबुकनि ते ॿिनि जे ते मोकिले न अथई, पोइ उन्हनि जा ड्रॉबैक था अचनि। ऐं सुभाणे यदि कंहिं कारण सां अॼु खां 3 महीना पहले 4 महीना पहले शादीअ खां अॻु में प्री शूटिंग ते वञनि था, कोई गोवा थो वञे, कोई कुल्लू थो वञे, त कोई किथे थो वञे पंहिंजे पैसे जी समर्थता सां। सुभाणे यदि रिश्तो टुटी थो पए त उहो छोकिरीअ लाइ बि दुखदाई आहे, छोकिरे लाइ बि दुखदाई आहे, उन्हनि जे परिवार लाइ बि दुखदाई आहे। घर में जेके ॿिया ॿार वेठा आहिनि उहे त किथां जा त नथा रहनि, उन छोकिरीअ जो रुकिजी वई त ॿिया ॿार नथा थियनि, उन छोकिरो रुकिजी वियो ॿिया नथा थियनि। उनखां पोइ उनजे आधार ते ब्लैकमेल थो थिए ॾाढो कि तव्हांजो हे आहे ऐं तव्हांजो हे आहे। इन ॻाल्हि ते मुंहिंजे हिसाब सां त प्री वेडिंग शूटिंग न थियणु खपे। इहा जेका तव्हां बुराई ॿुधाई शिव कुमार जी, कुझु केसनि में ॻाल्हि साम्हूं आई आहे, पर पोइ उन फोटोग्राफर जे ख़िलाफ़ त कार्रवाई थी सघे। साईं कार्रवाई त थिए थी, केरु चवंदो मां फोटोग्राफर मोकिलियां, तव्हांखे फेसबुकनि में व्हाट्सअप ते कंहिंजो नालो त कंहिंजी आईडी त नकली थी थो वञे। ऐं उनखां पोइ तव्हांखे मां ॿुधायां थो, अॼु खां 8 साल पहले जे मां एल्बम लाइन खे फुल जी आहे, प्री वेडिंग चालू थी त मां हिकिड़े फोटो राति जो कलर लैब ते वेंदो हुउसि त छोकिरा खणी ईंदा हुआ, ॾेखारींदा, देखो भाई साहब आज ये शूटिंग की, आज ये शूटिंग की। अञा उन्हनि जे घर वारनि वटि न पहुती हूंदी त असां 10-15 फोटोग्राफर ऐं फोटो डील वारा माण्हू ॾिसंदा हुआसीं हुनखे वेही करे, त उन महिल चवंदासीं हीअ परंपरा सुठी त कान्हे। त उहा डे बाई डे घटिजे नथी, वञे थी, वधंदी वञंदी स्टेप, जंहिंजो की मुंहिंजे हिसाब सां ॾाढो असांजे समाज लाइ दुखदाई आहे। छो कि असांजे समाज जे माउ भेण खे उअं ई अहिड़े निगाह सां हितां जा माण्हू ॾिसंदा आहिनि। इन जी प्री वेडिंग ॿिया बि था ॾिसी वठनि, असांजे हुन में छा चवनि फेसबुकनि में डाउनलोड था कयूं न असां, उन्हनि में त ॾोट आहे, उनजो पोइ वरी मिक्सिंग करे उनजो दुरुपयोग अची सघंदो आहे अॻिते मुंहिंजे हिसाब सां। पर नई टई त मने नथी, उहा चवे थी भई इहो असांजो अधिकार आहे, असां कुझु बि कयूं, शादी थियणी आहे, कीअं रोकजे? साईं इन जो रोक जो तरीक़ो त उन्हनि जा पिता माता, उनजी
ॿिन्हिनि जे तरफ़नि जा उन्हनि खे सम्झाइनि ऐं समाज जा असां माण्हू जिते असांखे थी सघे कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन एडवांस टेक्नोलॉजी आहे उन्हनि खे थोरो सम्झायूं भाई ॾिसो ईअं न थिएव सुभाणे तव्हांजे लाइ इहा तकलीफ़ दाही थी वञे। तव्हांखे हिकिड़ो मां उदाहरण थो ॿुधायां, ग्वालियर में हिन वीडियो जो हिननि जो हिकिड़ो दुरुपयोग, हिकिड़ी साहू समाज जी छोकिरी पाण खे आग लॻाए आत्महत्या कई हुई त उनजे पिता ऑन द स्पॉट कैमरो ख़रीदियो दौलतगंज मां, सिधो वञी A to Z शूटिंग कई, छोकिरी मरी वई। उहा जेका वीडियो हुई उन आधार ते उनजे घर जे 3 भातियुनि खे उमिरि क़ैद आई। त इहे जंहिंमहिल असांजे वेडिंग जा हिकु उदाहरण थो ॿुधायां मां तव्हांखे, लेकिन जंहिंमहिल इहे असांजे प्री वेडिंग जा लफड़ा थींदा ऐं छोकिरीअ वारे या छोकिरे वटि ठाने वरितो त छा असांजा घणा ॿार कुंवारा जा कुंवारा रहिजी वेंदा। असां घणी मानसिक प्रतना सां जीरी वेंदासीं कि छा थींदो। शिव कुमार जी कीअं रोक लॻे? हिन जो रोक जो तरीक़ो ईअं आहे भाई साहब, समाज में पंचायतियूं आहिनि, उन्हनि पंचायतुनि जे थ्रू असां जेके पाण खे सम्झूं था वञी सघंदा आहियूं, हुननि खे सम्झायूं कयूं, भाई रोकियो, यंगर्स खे सम्झायूं। तव्हां जंहिंमहिल ॿुढा थींदव, जंहिंमहिल तव्हां बुज़ुर्ग थींदव, तव्हांजी प्री वेडिंग शूटिंग थी, तव्हांजा ॿार खिलंदव, त उहो उन्हनि खे सम्झाइणो आहे असांखे। तव्हां शहर जी सेंट्रल पंचायत में हिकु ज़िम्मेदार पद ते आहियो, पंक्ति सुधार कमेटी, जंहिंजो कमु इहो ई आहे समाज में कुझु ग़लति कुरीति अगरि अचे थी त उन जे पासे ध्यानु ॾियणु, समाज में कुझु सुठाईअ लाइ जागरूकता आणणु। छा तव्हां इन जे लाइ कुझु सोचियो आहे? साईं, असां हिन लाइ इहो ई सोचियो आहे कि मां पंहिंजी कमेटी ठाहींदुसि, हुन में 5 माण्हू रखंदुसि, त असां डोर टू डोर वञी करे हिकु हिकु माण्हूअ खे रिक्वेस्ट कंदा भाई इहो तव्हां कार्य न कयो। ॿियो मां तव्हांखे ॿियो ॻाल्हाईंदुसि, शादी सां संबंधित आहे कि योजना त इहा उन्हनि सां घरवारनि खे सम्झायूं। तव्हां हिन जो सुभाणे ड्रॉबैक ॾिसो छा थो साईं, पंपलेट छपायूं जीअं असांजा मंदर आहिनि, असांजूं जिते पगड़ियूं थियूं थियनि, शादियुनि ते त न विराए सघंदा माण्हू, असांखे चवंदा असांजी शादीअ में तव्हां हस्तक्षेप था कयो। जीअं असांजे शादियुनि में अॻिले साल खां ई थींदी आहे प्री वेडिंग, त असां रोज़ वैकुंठ आश्रम आहे, धर्मपुरी आहे, जिते असां सिंधियुनि जो अचणु वञणु वधीक आहे, गोविंद आश्रम आहे, निज़दाम आश्रम आहे, टेऊराम बाबा जन जी कुटियाऊं, उते असां पर्चा विरायूं, सम्झायूं हिन जो तव्हां ड्रॉबैक छा आहे। अॼु तव्हां हिनखे ख़ुशी ख़ुशी ॿार ॾिसनि था, जंहिंमहिल 10 ऐं 15 साल खां पोइ तव्हांजा ॿार वॾा थींदा, तव्हांखे पाण गिल्टी थींदी असां किन कपिड़नि में आया हुआसीं पाए करे, क्या फोटो कढाराया हुआसीं। अॼु तव्हांखे गिल्टी नथी थिए, छो कि तव्हांजे खून में गर्मी आहे, सोच सम्झ न आहे। जंहिंमहिल तव्हांजा ॿार वॾा थी करे तव्हांजे बराबरि बीहंदा, पोइ महिल तव्हां छा कंदव। तंहिंमहिल ताईं ज़मानो मथां ॿियो कथित आधुनिक थी वञे ऐं इन खां बि वधीक अॻिते वधी वञे। इन खां वधीक पीउ माउ त रहंदा न, जेको विदेशनि में रही रहियो आहे, 14 साल खां ॿार ॿाहिरि हली वेंदा, त उहो त असां सोचे न सघंदा आहियूं भारतीय सभ्यता में त अञा। असां इहो मञूं कि सिंध हिंदू जनरल पंचायत शहर जी सेंट्रल पंचायत जे नाते कोई क़दम खणंदी? बिल्कुलु साईं, इन ते असांजी हाणे 2-4 ॾींहं अॻु में आर्तवार ॾींहुं मीटिंग थी, उन पॉइंट ते तव्हां मैटर खयो, मां बि ॻाल्हायो हुयो, 2-4 ॿियनि भाउरनि बि असांजे सुठो ॻाल्हायो। कंहिं कारणवंश असांजी समय जी कमीअ जे करे असां हुनखे अॻिते न खणी सघियासीं, लेकिन अॻिली मीटिंग ते असांजे अध्यक्ष सुदामामल जी ऐं दिनेश पुरसवानीअ जी चवणु आहे वेही करे पाण खे असांखे रोक करण लाइ प्रयास करिणो आहे, ऐं प्रयास जेको करिणो आहे डिक्टेटरशिप वारो न करिणो आहे, प्यार सां ॿारनि खे सम्झाइणु, जागरूकता आणणी आहे। इन जो ड्रॉबैक तव्हांखे सुभाणे ॾाढो ख़राबु मिली सघंदो आहे। ज़रूरी न आहे अॼु हर रिश्तो असांजो रहे। अॼु इंदौर जी स्थिति इहा हर मोहल्ले में हर घर में तलाक वधियल आहिनि, त सुभाणे प्री वेडिंग जो छा मिलंदो। पोइ हफ़्ते 2 ॾींहंनि जी बैंकुनि जी हड़ताल हुई, सॼे देश में इहा हड़ताल रही, जंहिंजे करे कमकार ॾाढो प्रभावित थियो। ग्वालियर शहर में बि वापारियुनि खे खोड़ तकलीफ़ूं थियूं। 30 तारीख़ ऐं 31 तारीख़ बुधर ऐं विस्पति ग्वालियर शहर में ई बैंकुनि जी देशव्यापी हड़ताल जे हलंदे तमामु बैंकियूं बंदि रहियूं। इन जे करे वापारियुनि खे वधीक परेशानी थी, छो जो उन्हनि जो कमकार हाणे बैंकुनि जे ज़रिए वधी वियो आहे। पर बैंकियूं बंदि हुजण सां न त उन्हनि वटि पैसा आया, न उहे कंहिंजा पेमेंट करे सघिया, न चेक ठहिया न ड्राफ्ट ठहिया। बैंक कर्मचारियुनि ऐं अधिकारियुनि जो चवणु आहे त जेकर उन्हनि जे घुरुनि ते अञा बि, उन्हनि जी मांगुनि ते अञा बि गौर न कयो वियो त हिकु वॾो आंदोलन उहे जल्दी कंदा। उन्हनि सरकार खे चयो आहे त जल्दी ई उन्हनि जी घुर, उन्हनि जी मांग पूरी कई वञे।
अवधेश अग्रवाल, संयोजक यूनाइटेड फोरम ऑफ बैंक एम्प्लॉइज यूनियन। ये 2 दिवसीय हड़ताल है, 30 और 31 को वेतन समझौते के विरुद्ध है कि आईबीए के द्वारा 2% का ऑफर किया गया है। नवंबर 2017 से हमारा वेतन समझौता लंबित है। कई दौर की बातचीत होने के बाद भी और 15 दिन से लगातार विरोध प्रदर्शन करने के बाद भी ना तो सरकार ना आईबीए के कानों में जू रही है। यही कारण है कि मजबूर होकर ये आज हम सड़क पर हैं। ये यदि सरकार नहीं सुनती है, आईबीए हमारी बात को सकारात्मक रुख नहीं अपनाती है, तो निश्चित ही हम आगे और कड़ा कदम उठाएंगे और हो सकता है कि इंडेफिनिट स्ट्राइक पर भी जाएं। ग्वालियर की यदि बात करें तो 4,500 बैंक कर्मचारी अधिकारी हड़ताल पर हैं और पूरे देश की बात करें तो 10 लाख बैंक कर्मचारी अधिकारी आज हड़ताल पर हैं। सारी शाखाएं पूरे देश में बंद हैं, सारी शाखाओं में ताला लगा हुआ है। हींअर अॼु जे बुलेटिन में एतिरो ई। ॿिए हफ़्ते तव्हां सां वरी मिलंदासीं।